कवल पाड़ू पाताल में भंवर भरी आकाश, कवल पाड़ू पाताल में भंवर भरी आकाश, बिनी संदी गालड़ी राज़े कांदी रास, तैं इश्क के शाबाज जे मोहब्बती मेड़िया। दर्द छो दिल ते सदई तारी हुजे, दर्द छो दिल ते सदई तारी हुजे, कुछ तो खुशन ते बहकदारी हुजे। ए टिबाई मुंह सजायो काज आहे, दिल चयो संगत बगड़ सारी हुजे, दिल चयो संगत बगड़ सारी हुजे। थोचमा पंहिंजा पैर जो तो वट वठी आया, थोचमा पंहिंजा पैर जो तो वट वठी आया, तालिबल मौला ते कयूं भलाई जा भेर, अवेर सवेर कदमन तां कुर्बान थिया। अज असांजे गोठ में खुशी जे मौके ते चाचा मोहम्मद हारून जो नंढो पुट जानी जमाल जो नंढो भा, उनकी शादी जे मौके ते ही जेका तकरीब है, ही जेके रौनकूं आहिनि, ही जेके मोहब्बतूं आहिनि, ही जेके खुशियूं आहिनि, ऐं ये लफ़्ज़ वरी वरजाईंदुसि त जेके भी असां जूं खुशियूं आहिनि ऐं जेके भी मोहब्बतूं आहिनि, इन्हनि जो बुनियाद असांजा वॾा आहिनि, जन असांखे माहौल ॾिनो, जन असांखे मोहब्बतूं सेखारियूं, जन अहिड़ियूं महफ़िलूं रचायूं अॼु खां 30-40 साल पहिरियां, जन असां उन्हनि खे ॾिसी अॼु असां ही साॻो जेको आहे सो पंहिंजो बरक़रार रखियो आहे। असांजी खुशी में हर दफ़े जीअं हिन चकर भी असांजो महबूब, असांजो मोहसिन, असांजो रहबर रिबाई माई असांखे टाइम ॾिनो, असांजी खुशियुनि में शरीक थियो, पंहिंजो कीमती टाइम कढी अची शरीक थिया असांजी खुशियुनि में, अञा बि रौनकूं वधनि। सो आऊं घोट के शादी जी मुबारकूं, उनके वालिद साहब के, उनके भाउ के भी शादी जी मुबारकूं तो ॾियां। अवां जे मुल्क में शायद वफा न थींदी आहे, अवां जे मुल्क में शायद वफा न थींदी आ, असां जे देश में दिलबर दगा न थींदी आ, असीं त साधड़ा सबा जड़ा खुलूसन सां जे हा कई मरीब पऊं तब न थींदी आ, असां जे देश में दिलबर दगा न थींदी आ। अड़े ओ रकीब मुखे कसम आहे धरती जो त सिंध परस्तन जी का बहा न थींदी आ, असां जे देश में दिलबर दगा न थींदी आ। मसीतन निमाज़न में प्या खुदा गोलियो, मसीतन निमाज़न में प्या खुदा गोलियो, असांजी दिल त खुदा खां जुदा न थींदी आ, असां जे देश में दिलबर दगा न थींदी आ। ऐं जनी सां नींह लॻो कुफरा जे गाफिल थियूं, तनी जी सार ड्रिबाई कज़ा न थींदी आ, असां जे देश में दिलबर दगा न थींदी आ। ही सागो सिलसिलो जारी रखंदे मुझे ख्याल में चौथों प्रोग्राम है, असो महबूब अचे तो उन चंद लफ्ज़ अस ॻाल्हाईंदा आहियूं, पर हिन साल जे फेबरवरी में भी इहो थियो हो। हींअर भी सही फरमाइश आहे स्पीच सां गॾो गॾु हाणे ताज़ी शइ तव्हांजी आई आहे त माण्हुनि जन्नतूं घुरियूं मूं घुरियो यार खे। सो इन जी भी फरमाइश आहे ऐं अव्हांखे ॻाल्हाइणो आहे। सिंध अवामी जो चेयरमैन असांजो महबूब ड्रिबाई महर। वरी मेहरबानी नासिर साईं जी ऐं सब खां पहिरियां जेके भी पंडाल में दोस्त वेठा घोट जा अज़ीज़ जलवाणी बिरादरी या उनजा दोस्त अहबाब सभिनी खे मौजूद जी ऐं उन खां पोइ नासिर खे, नासिर जे वालिद साहब खे ऐं ख़ुसूसन घोट खे शादीअ जूं मुबारकूं। यकीनन ये खुशियुनि जा लम्हा ऐं घटि में घटि ज़िंदगी में इहो लम्हो हर कंहिं वटि अचे थो। सो ऐं पहिरीं शादी ॾाढी क़ीमती थींदी आहे। सो इन क़ीमती शादीअ जी, इन क़ीमती लम्हे जी घोट खे वरी वरी मुबारक ऐं मुंहिंजी दुआ आहे त अल्लाह संदसि पेर हल्को करे। पाण ॿुधाईं त मुंहिंजो पेर ॾाढो गरो आहे। असां ॿुधो आहे त मायुनि जा पेर गरा थींदा आहिनि, पर जलबान में अची खबर पे तो जानी जमाल जे भाउ जो पेर गरो आहे।
सो अल्लाह तव्हांखे ख़ुशि करे, ख़ुशि हुजो। पंहिंजो पाण सां ॼण जंजाल करे वेठुसि, तोसां दिलबर दिल जी ॻाल्हि करे वेठुसि। हथ टंगण जी हेरत मुंह में कान्हे पर साहिल बणजी प्यार जो सवाल करे वेठुसि, पाण सां ॼण जंजाल करे वेठुसि। सो आऊं माज़रत कंदुसि, मूं अचण सां जमाल खे हिकिड़ी ॻाल्हि चई त हींअर मुद आहे भतनि जी, सियारो केर बि विञाइण नथो चाहे। सो हर कंहिंजी ख्वाहिश है तो 5-5 मिनट ॾिजनि। सो मां इन करे नासिर सां भी ऐं जमाल सां भी माज़रत की तो मूंखे कहें अञा 2 शादियूं आहिनि, मानी त तव्हां खाराए छॾी, बेह ॾाढा भला हा, जिन न खाधी आहे मानी मां उनखे ॿुधायो त बेहवा जा ठहियल आहिनि। सो मां घणा बेह खाई वियुसि, यकीनन ॿियनि भतनि में कोन खाईंदुसि, पर हाज़िरी भरणी आहे। सो इन करे वरी हिननि इहो चयो त 2 अखर ज़रूर ॻाल्हायो। हाणे मूंखे अॻुवाट ॿुधाए छॾियऊं त ही अथई घोट जा अहवाल, हाणे मूं चयो घोट ते बि ॻाल्हाइणो आहे। तो जॾहिं बि जलबाण में ईंदो आहे त हिकिड़ी ख़ुशी थींदी आहे, उहा ख़ुशी इहा छो त हिन ॻोठ सां मुंहिंजो तालुक, हिते खोड़ अहिड़ा माण्हू जेके अञा ॼावा ई कोन हूंदा तॾहिं खां, यानी 1985-86 खां। ऐं यकीनन न नासिर जी उम्र एतिरी आहे, न जमाल जी आहे, न आफ़ताब जी आहे। लालन जलबाणी सां जॾहिं असां फर्स्ट ईयर इंटर में गॾु पढ़ंदा हुआसीं, उहो 84-85 या 86 जो ज़मानो आहे। सो तॾहिं खां चाचो रहीम बख्श जूं कचहरियूं, उन्हनि जा भोग चर्चा, हिन ॻोठ में फोटे जूं महफ़िलूं कननि सां ॿुधियूंसीं, अखियुनि सां ॾिठियूंसीं। सो हिन ॻोठ में हिकिड़ी कमाल जी हा शइ हूंदी त सुगड़ाइप मूंखे ॾिसण में ईंदी, ऐं मौसीक़ी जा दिलदादा ऐं पसंदि कंदड़ माण्हू हूंदा। हाणे पंहिंजो जमाल चयो वाला नासिर चयो त जलबाण जे ॻोठ में ॻाइण जी ख्वाहिश जलाल चांजो खे बि हुई त मां ॻायां, मूंखे जलबाणी ॿुधनि। इन मां ख़बर थी पए त हिन ॻोठ जा माण्हू केतिरा बाज़ौक़ रहिया आहिनि। न त अॼु जे दौर में मौसीक़ी पसंदियत या जेका जदीद मौसीक़ी अचे पई, उन हूंदे जिद्दत जे बजाय हितां जा माण्हू अॼु बि एजाज़ खे पसंदि कनि था, एजाज़ जी शाइरी खे ॿुधनि था, सूफ़ियत खे ॿुधनि था। इन मां ख़बर थी पए त हिन जो ज़हनी लेवल, ज़हनी शऊर केतिरी लेवल ताईं पहुतल आहे। सो जॾहिं बि हिते ईंदा आहियूं हिकिड़ी ख़ुशी महसूस थींदी आहे त सुलझल माण्हुनि सां वेठा आहियूं। ऐं तंहिंखां सवाइ आरिसर साहब चवंदो, जंहिं पलीजो साहब चवंदो शायद त जेको कानून कोन थो पढ़े उहो गॾह हुआ, ऐं कंहिं ॿिए ॾाहे चयो हो जेको मौसीक़ी पसंदि नथो करे उहो वहशी आहे। यकीनन हिन ॻोठ जा माण्हू मौसीक़ी पसंदि आहिनि, यानी इंसान आहिनि। जेको मौसीक़ी ते ख़ुशि थिए थो, जेको मौसीक़ी ते नचे थो, उहे वाह जा रूह आहिनि। ऐं ख़ुसूसन तव्हांजे ॻोठ में हज़रत आदम अलैहिस्सलाम जहिड़ा माण्हू पैदा थिया आहिनि। तो मूंखे हज़रत आदम जो नाच ॾाढो वणंदो आहे। असांखे ॼणींदड़ ॾाॾे जो नाच नचण आयुसि त अलाए कोन थे आयुसि, पर असां ही हज़रत आदम ॾिठो आहे, हिन जो नाच कमाल आहे। सो आऊं चवंदुसि त हिकिड़ी ग़रीब आदम अला मुंहिंजो आधी राति छॾे आयो, चई मूंखे कम ते पोखणो आहे, सालगिरह तां निकितो आहे 3 बजे 4 बजे। सो इहा ताड़ी आदम अला ज़रूर थियणु खपे। सो आऊं वधीक टाइम कोन थो वठां, तव्हां ज़रूर महफ़िल मौसीक़ी थींदी ऐं आऊं हाणे इजाज़त वठंदुसि।